नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे अहमदपुर खां ख़बर ॾींदा हलूं त अहमदपुर लॻ गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल विस्तड़ा जे शागिर्दनि जो उस्तादनि जे खोट ख़िलाफ़ एहतजाज मुज़ाहिरो। शागिर्दनि मोहम्मद आदिल विस्तड़ो, अब्दुल क़यूम ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतजाज मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते शागिर्दनि साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त असांजी स्कूल में उस्तादनि जी सख़्त खोट आहे, जॾहिं त 300 शागिर्दनि खे पढ़ाइण जे लाइ सिर्फ़ु हिकु उस्ताद मुक़ररु थियल आहे, जंहिं करे असांजी तइलीम सख़्त मुतासिर थी रही आहे। स्कूल जे हेड मास्टर एहसान अली अंसारी जो चवणु आहे त गुज़िरियल 1 साल दौरान स्कूल मां 5 उस्ताद रिटायर्ड थी विया आहिनि, जंहिं करे हिन वक़्तु 5 उस्तादनि जूं जायूं ख़ाली पियल आहिनि, जिन जे तइलीम खाते जे इख़्तियारनि खे आगाही पिणु ॾिनी आहे, पर तंहिं बावजूद बि तदारक न थियो आहे। हिन चयो त उस्तादनि जी शदीद खोट सबबि शागिर्दनि जी तइलीम तबाह थी रही आहे। हिननि तइलीम खाते जे आला इख़्तियारनि खे घुर कई त नोटिस वठी स्कूल में उस्ताद मुक़ररु करे ॿारनि में बेचैनी ख़तमु कई वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।